जनाब 1200 खन पया। बस छड़ा 1200? हाणे अलाए छो माण्हुनि में मज़ो न रहियो आहे। हिन भेरे माण्हू अलाए छो घटि आया। वरी भी शुक्र आहे ख़ाली हथे त न आहे न। बाबू कीअं अटको बटकियो त न हो न? इहा वरी कहिड़ी नई ॻाल्हि आहे। हाणे शुरूआत जेका आहे बिस्मिल्लाह रहमान रहीम, इहा 7 सुरनि जो राग आहे भेरवी। हाणे भेरवी जे राग सां तव्हांजी जेका असां शुरूआत था कयूं ऐं तव्हां सुर खे सम्झो सोचो त उन सां मिले सा रे गा मा पा धा नी सा। हिकिड़ो सुर रे उन खां थोरो मथे गा, जहिड़े नमूने सां मां ॻायां थो तव्हां उन नमूने सां ॻाईंदो। सा थोरो ताक़त सा जजक मसूल के सा रे गा मा पा धा सा सानी धा पा गा रे धा। हाणे 3 तार में तव्हां हलंदव ये तव्हांजो रिदम जेको आहे सो सही थिए। सुठो नालो रोशन कयो थी असांजो। इहे थी न प्रकार। हाँ उते बाबा उस्ताद ताजल खान आहे। उस्ताद जा सका बीहर न हिते ॾिठो मां त चमड़ी उखेड़े छॾींदो मां। हल हल बा हल। माफ़ कजो साईं तव्हां मां हिन बेहूदे जो पीउ आहियां। ऐं हा तूं बि कन खोले ॿुध। बीहर न मुंहिंजो पुटु हिते नज़र आयो त अजाई फिकत थींदी। असांजे छोकिरे खे मीरासी बणजणो न आहे, सम्झई न? अड़िया ओ चाचा घणी बख्श चाचा धनी बख्श आयो बाबा आयो। चाचा धनी बख्श मुझे इन नंढड़े के त ॾिस ये फुरड़ी असली छुटे सी न थी। मलम भी ॼाए थो कख भी ॼाए थो अलाह कंदो ठीक थी वेंदो। ॿुध मच्छी खटाण न खाराइजांसि मां दवा खणी अचां। हाँ बाबा हे वठो। अच्छा पैसा घणा जाए? अबा पुराणो गिराक जेको दिल कढई सो दे कावड़ो मसलो कोन्हे को। अलाह भली कंदो। अरे अबा हे 10 रुपया 2-3 रुपया मेहनत जा त मुंह बि लाणा न। हे त रुगो 10 रुपया खर्चा दवा जो। चाचा अगे त एड़ो हिरस न हुयई, हाणे घण में काए पयो आई केर ईंदो अॻिते तो वट। नाराज न थी पुनल पुट, दिल चवई त दे न त ज़ोर न आहे। मिड़ी ख़ैर आहे बाबा, ईंदो रह जाए पंहिंजी ॻाल्हि आहे।
दादा दादा रुपयो त ॾे। काथे आ बा रुपयो? अॻु हुननि जो काका आहे। अबा कहिड़ा पैसा ॾिनऊं? हाँ हे वठ 58। न दादा 98 जी का बि शइ नथी मिले। मिलंदई वञी वठ। न रुपयो ॾे। चयो मां न वठणा थी त वठो न त हल हितां। चयो जो त मां त ख़र्ची न वठंदो करे छा। हा हल रे छाते जी मारे थी जॾहिं घर में त कोन को वरता को आहे ई आहे। वरी छाते जी कयो थी? बाबा ॾाॾे का रुपयो घुरनि त 98 पियो ॾे। चयोमांसि त 98 में कुझु न मिलंदो आहे। पोइ बि 98 पियो ॾे। न वरितामांसि त धड़का ॾिनई जंहिं ते अम्मा मूंखे गेले मारियो आहे। मारे कहिड़ा धड़का ॾिना हथ मां को पिणे को ड्रिजां थो छा जो उन जे मुंहं ते कूड़ियूं शायदियूं थो ॾे। बाबा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, हे जेके पैसा मिले थो इहे छाजे लाइ थो मिले? तुंहिंजी इन कंजूस तबियत जे करे त अम्मा वेचारी बिना इलाज जो मरी वई। तो जेको सोन जो ताज पारायो आहे न मूंखे उहो बि जग खे ख़बर आहे। सब कुछ थियो पे मगर अज पुछण खां बि वयासो। तरीक आया त किस्मत रुसी वई। मिलण खां बि वियासीं ॾिसण खां बि वयासो। वालेकुम अस्सलाम। उस्ताद मुंहिंजो नालो काशिफ आहे। मां गूंज रिसाले जो एडिटर आहियां। ही मुंहिंजा दोस्त आहिनि राहिल ऐं हमाद। साईं असां तव्हां खां इंटरव्यू करण आया। मूंखां इंटरव्यू वठी छा कंदव बाबा? मुंहिंजे समाज में हैसियत कहिड़ी आहे? तव्हां क्लासिकल राग जा वॾा फनकार आहियो उस्ताद। असां वटि तव्हांजो क़दुरु आहे। बाबा तव्हांजी क़दुर सां छा थींदो? क़ौम त उन्हनि खे थी ॿुधे जिन जो को उस्ताद ई कोन्हे। ये सालनि जूं रियाज़तूं ऐं महिनतूं कहिड़े कम जूं तव्हांखे मूंखां वधीक माण्हू मिली वेंदा जेके शार्ट कट हणी तव्हांखे बि ख़ुशि करे वठंदा। मां इंटरव्यू न ॾींदुमि बाबा, महिरबानी। उस्ताद हिन महीने जो गूंज रिसालो ॾिठो अथव? न अहिड़ी का ख़ासि ॻाल्हि आहे छा? तव्हांजे लाइ घटि वधि लिखियो अथनि। मुंहिंजे लाइ? हा तव्हांजे लाइ लिखियो अथनि त उस्ताद ताजल खे राग जे रे जी ख़बर बि कान्हे का। तॾहिं त को कैसेट कंपनी वारो कैसेट करेस ई कोन थो। बाक़ी रेडियो ते सिफारिश ते हिकु ॿ कलाम हलियो अथसि त पाण खे अलाए छा थो सम्झे। हीअ दुनिया बि कहिड़ी न ॿाहिरियों पई हली आहे न। कल्ह मूंखे इहो ई वॾो फनकार सम्झी इंटरव्यू करण आया। मां न ॾिनो त राग जे रे जी ख़बर न हुजण जा ताना ॾेई रहिया आहिनि मूंखे। पर उस्ताद हिन सां कहिड़ो थो फ़र्क़ु पवे? तव्हांजो आवाज़ तव्हांजी सुञाणप आहे, भली माण्हू कुझु बि चवनि। पर ॾुख त थिए थो न हली आहे न। मां जे बाज़ारी राग नथो ॻायां, उन में मुंहिंजी मर्ज़ी। इन में भला ॿियो को रहो छो थो थिए? अरे न तूं
ढेर त मानी जो टुकुर खणी फोटो कढाइण पसंदि कंदे। बस उस्ताद माण्हुनि जी रवश ई अहिड़ी थी वई आहे। अहिड़ी आहे त भला छा ॻाल्हाइजे। बुखार झको थियुसि कुझु? न, टियों ॾींहुं अथसि। मूंखे त डपु आहे किथे हुन खुदूअ जे पुट वांगुरु मुदे न बुखार थी वञेसि। पोइ काथां पैसा करे अचु त हाणे जो हाणे अस्पताल खणोसि। काथो पैसा हथ करे चा? केरु ॾींदो मूंखे? काॾो वञा? चाचे खे ई ॾिसेसि भला। बाबा, ओ बाबा, छा हे? निंड खणी फिटाई अथई? बाबा सकीना बीमार आहे। उहा त 3 ॾींहंनि खां बीमार आहे। पोइ बाबा सिर्फ़ 200 रुपया ॾियो त मां हुनखे अस्पताल खणी वञा। ॾाढो ज़ोरावर आहे। तूं सम्झे थो त को मूं वटि खज़ाने जूं देगियूं पूरियूं पयूं आहिनि। हाणे डॉक्टर निकिरी पिया आहिनि। हाणे माण्हू असां वटि अचनि किथे था? अॻे माहोटनि खां 5 माण्हू अची पहुचंदा। मेलो लॻो पियो हूंदो। 4-4 सुआऊं में दर ते ॿधल हूंदियूं। हाणे त को उड़ियो थुरियो बि कोन थो अचे। कारियारा कख लॻा पिया। तव्हांजी मर्ज़ी बाबा। जे तव्हां न ॾींदव त मां तव्हांखे छा कंदुमि?
उस्ताद जल्दी कड़क चाय प्यार। आयो बाबा आयो। पुजानी हर शख्स कहानी दुख जी न पुजानी हर शख्स कहानी बिना मानू एहसास बिना मानू अखबार पुरानी हर शख्स कहानी